इस्लामाबाद में तहरीक इंसाफ जो जलसो ख़त्म। पुलिस ऐं एफसी पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करे छॾियो। 26 नंबर चौकी जो कंट्रोल संभाले वरितो। पीटीआई कारकुननि जे पथराव सबबि एसएसपी सैफ सिटी ऐं केतिरा ई एहलकार ज़ख़्मी थिया। 26 नंबर चौकी वटि कारकुननि जारी कयल रूट जी भञकड़ी कई त पुलिस खेनि रोकियो। शदीद पथराव कयो वियो। तर्जुमान इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त एनओसी मूजिबि जलसो 7 वॻे ताईं ख़त्म करणो हो, पर पीटीआई कारकुननि भञकड़ी कई। पीटीआई जलसो कराईंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कानून पंहिंजो रस्तो पाण ई ठाहींदो। आईजी इस्लामाबाद सैयद अली नासिर रिज़वी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं जेका बि कानूनी कार्रवाई थी सघी उहा कई वेंदी। घरो वज़ीर मोहसिन नक़वी पीटीआई कारकुननि पारां पुलिस ते पथराव ऐं एहलकार ज़ख़्मी थियण जो नोटिस वरितो। वफ़ाक़ी वज़ीर आईजी इस्लामाबाद खां रिपोर्ट घुरी वरिती। ज़ख़्मी एहलकारनि खे बहितर तिबी सहूलियत ॾियण जी हिदायत। अवाम पीटीआई जे जलसे खे रद्द करे छॾियो। पीटीआई जो अॼु जो जलसो हिकु वॾी सियासी नाकामी आहे। पीटीआई जलसे जी जाली वीडियोज़ ऐं तस्वीरुनि जो सहारो वरितो। पीटीआई बानी खे 190 मिलियन पाउंड जो जवाबु ॾियणो पवंदो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई बानी खे तोशाखाना ते हयल धाड़े जो हिसाबु ॾियणो पवंदो। पीटीआई सोशल मीडिया ते कूड़ पखेड़ियो ऐं प्रोपेगेंडा कई। जलसा जुलूस करे कंहिंखे बि एनआरओ न मिलंदो। कानपुर महर वेझो 2 मासूम सोट लठ माइनर में बुॾी फौत। ॻोठ अली बख्श पिताफ़ी में हुसैन पुट कश्मीर ऐं तौफ़ीक़ पुट रशीद पिताफ़ी बुॾी विया। वारसनि पारां वरी कोशिश बाद ॿिन्ही निगरनि जा लाश हथ करे वरिता।